वेलकम बैक नाज़रीन। ख़बरुनि जी शुरूआत कंदासीं हिन अहम ख़बर सां। इस्लामाबाद जी एहसाब अदालत न्यूयॉर्क प्रॉपर्टी केस जो महफ़ूज़ फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। एहसाब अदालत अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी न्यूयॉर्क प्रॉपर्टी केस में ज़मानत मंज़ूर करे वरिती। एहसाब अदालत जे जज मोहम्मद बशीर महफ़ूज़ थियल फ़ैसिलो ॿुधायो। अदालत आसिफ ज़रदारी जी ज़मानत वारी दरख़्वास्त ख़ारिज करण वारे नेब जी इस्तदाब रद्द करे छॾी आहे। अदालत हुकुम जारी कयो आहे त नेब इंक्वायरी जी हद ताईं आसिफ ज़रदारी खे गिरफ़्तार करे नथी सघिजे। इंक्वायरी दौरान गिरफ़्तारी लाइ नेब खे एहसाब अदालत सां रुजू करणो पवंदो। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। इस्लामाबाद जी एहसाब अदालत न्यूयॉर्क प्रॉपर्टी केस जो महफ़ूज़ फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे, जिन त एहसाब अदालत अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी न्यूयॉर्क प्रॉपर्टी केस में ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। एहसाब अदालत जे जज मोहम्मद बशीर महफ़ूज़ थियल फ़ैसिलो ॿुधायो आहे। अदालत आसिफ ज़रदारी जी ज़मानत वारी दरख़्वास्त ख़ारिज करण वारे नेब जी इस्तदाब रद्द करे छॾी आहे। अदालत हुकुम जारी कयो आहे त नेब इंक्वायरी जी हद ताईं आसिफ ज़रदारी खे गिरफ़्तार करे नथी सघे। इंक्वायरी दौरान गिरफ़्तारी लाइ नेब खे एहसाब अदालत सां रुजू करणो पवंदो।